ठठो मां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ पीपल्स पार्टी ठठे ज़िले जे इतलात सेक्रेटरी सैयद महमूद आलम शाह पंहिंजे जारी कयल बयान में लारकाने में पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़ो जे घर ते थियल क्रैक धमाके जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़ो जे घर ते थियल हमले जी मज़म्मत कई वई आहे। बुज़दिलानो अमल ऐं खुलियल दहशतगर्दी बर्दाश्त न कई वेंदी। सिंध जा दुश्मन सिंधी क़ौम खे विरहाइण जी साज़िश करे रहिया आहिनि। पीपल्स पार्टी अहिड़ी कंहिं बि सिंध दुश्मन साज़िश खे कॾहिं बि कामयाबु थियण न ॾींदी। उन चयो त शरपसंदनि जूं अहिड़ियूं बुज़दिलानियूं कार्रवायूं पीपल्स पार्टी जी क़यादत खे ख़ौफ़ज़दा नथा करे सघनि। पीपल्स पार्टी जा अॻुवान ऐं टोला ज़ियाल हक़ ऐं मुशरफ जहिड़नि आमरनि ख़िलाफ़ विढ़ंदा रहिया। बुज़दिल पाकिस्तान पीपल्स पार्टी क़यादत खे रोके नथा सघनि। पीपल्स पार्टी सिंधी अवाम जे हक़नि ऐं जमहूरियत लाइ जिदोजहद जारी रखंदी। उन चयो त निसार खोड़ो जे घर ते हमिलो कंदड़ शरपसंदनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे।